अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। तव्हांखे खिपरे मां ख़बर ॾींदासीं त खिपरो जे कुमारपाड़े जे रवासियुनि पारां संदसि पाड़े जी गली में बिना सरकारी माप जे अडावत करण वारे मामले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील अवेश कुंबर जी हिन रिपोर्ट में। खिपरो जे कुंभारपाड़े जे सवें रवासियुनि पारां सिंधुस पाड़े जी मेन घटी ते बासर पारां बिना माप जे अडावत करण वारे वाक़े ख़िलाफ़ खिपरो मोड़ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि सवें ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीजी वयूं। रोड ब्लॉक करणो पियो। एसी साहब जेको हो मोकल ते हो या छा हो उहा उनखे ख़बर आहे। असांजी दांह जेका एसी साहब हिते पाड़े में रमज़ान शरीफ़ महीने में हिते ॾंढ पे विधा शहर में दुकानदारनि ते उन ॾींहुं हिते मौजूदु हो। असां सां कोन राब्तो कयूं। हा, एसी साहब कमु बंदि कराइण जे बावजूदि हुन कमु कयो आहे। कंहिंजे आधार ते कयो आहे उहो इलाही बहितर थो ॼाणे। हाणे असां मजबूरन थी जेको असां धरणो वयो आहे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जीअं असांजे पाड़े जो क़दीमी गस बंदि करे उते गैर कानूनी अडावत कई वई आहे। जीअं त खिपरे अंदरि सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते गैर कानूनी इंक्रोचमेंट आहे, उनखे ढाहे शहर जा रस्ता वेकरा कया पिया वञनि, गलियूं वेकरियूं कयूं पियूं वञनि। असांजो क़दीमी पाड़ो कुंभार पाड़ो 9 नंबर वार्ड उन जे रस्ते खे बंदि करे गैर कानूनी अडावत कई वई आहे। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे, हितां जे सियासी समाजी माण्हुनि खे ऐं हितां जे अदबी माण्हुनि खे, सिविल सोसाइटी खे ऐं हितां जे कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कंदासीं त असां खां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजे एहतिजाज ते ध्यानु ॾेई असां खां इंसाफ़ कयो वञे। घटी बंदि करे जॾहिं इन जी असां इतलाह एसी साहब खे बि ॾिनी आहे, TMO साहब खे बि ॾिनी आहे। उन ते एसी साहब सरज़मीन ते अची कमु बि रोकायो ऐं उनखे चयो इहो कमु न थींदो। उन जे बावजूदि हू लोकल माण्हू गवर्नमेंट जो हुकुम कोन थो मञे ऐं कमु पियो करे ऐं असीं उन लाइ अची रोड बंदि कयो आहे ताकी असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो त संदसि पाड़े लाइ छॾियल घटी जी सरकारी माप कराए ॾिनी वञे ऐं हिन कॉलोनी में पार्क, डिस्पेंसरी, डिस्पोज़ल समेत छॾियल प्लाटनि जे विकिरे बाबति बि जांच कराए साणु इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में हू एहतिजाज जो दाइरो वधाईंदा ऐं कोर्ट सगोरी में इन हवाले सां दरख़्वास्त पिणु दाख़िल कराईंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।